वॾे वज़ीर मुराद अली शाह मुख़्तलिफ़ ज़िलनि जो दौरो करे बरसातुनि जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो आहे। मुराद अली शाह जूं हैदराबाद में उपख़ास में चूंडियल नुमाइंदनि ऐं इंतिज़ामिया जे अमलदारनि सां गॾिजाणियूं बि कयूं वयूं। वज़ीर आला सिंध जो चवणु आहे त बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ भरपूर तयारी कई वञे, कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। सिंध में तेज़ बरसातुनि जी अॻकथी खां पोइ वॾे वज़ीर मुराद अली शाह मुख़्तलिफ़ ज़िलनि जा दौरा कया आहिनि। वॾे वज़ीर दौरे दौरान बरसातुनि जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि हैदराबाद में इजलास थियो, जंहिंमें MPA जाम ख़ान शोरो, शर्जील इनाम मेमण, जबार ख़ान ऐं ॿियनि चूंडियल नुमाइंदनि समेत लाॻापियल खातनि जे अमलदारनि शिरकत कई। वॾे वज़ीर तुलसीदास पंपिंग स्टेशन, सारिश नगर ऐं लतीफ़ाबाद में बरसाती नालनि जो जाइज़ो बि वरितो। मुराद अली शाह खे इंतिज़ामिया जे अमलदारनि तरफ़ां बरसातुनि खां बचाव लाइ खयल क़दमनि बाबति आगाही ॾिनी वई। वज़ीर आला सिंध बरसातुनि जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ उपख़ास जो बि दौरो कयो आहे। उन मौक़े ते PP MPA सैयद ज़ुल्फ़कार शाह समेत ॿियनि चूंडियल नुमाइंदनि तोड़े इंतिज़ामिया जे आला अमलदारनि संदसि भरपूर आजियां कई।